घोटकी मां ख़बर ॾींदा आलो त सिंध प्रोफेसर्स एंड लेक्चर्स एसोसिएशन सिपला ज़िला घोटकी जूं चूंडूं ज़िला इलेक्शन कमेटी जे मेंबर प्रोफेसर अब्दुल मनान मलिक जी निगरानी में थी गुज़रियूं, जंहिंमें सदर प्रोफेसर मुख्तियार अहमद सेलरो, नायब सदर प्रोफेसर शाहनवाज सुमरो, औरत नायब सदर प्रोफेसर कलसूम महर, जनरल सेक्रेटरी प्रोफेसर अशफाक अहमद मशहूरी, जॉइंट सेक्रेटरी प्रोफेसर राजकुमार, औरत जॉइंट सेक्रेटरी प्रोफेसर अजरा हुसैन मलिक, फाइनेंस सेक्रेटरी प्रोफेसर परवेज अहमद चाचड़ ऐं प्रेस सेक्रेटरी प्रोफेसर सादुल्ला ख्वारो कामयाबी हासिल कई। उन मौके ते गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी में सिपला ज़िला घोटकी जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जे एज़ाज़ में तकरीब कोठाई वई, जंहिंमें प्रोफेसर मोहम्मद यूनिस अब्बासी, प्रोफेसर खादिम हुसैन, प्रोफेसर सामल घोटो, प्रोफेसर अब्दुल रज़ाक चाचड़, प्रोफेसर हाकिम अली दायो, प्रोफेसर अब्दुल रऊफ़ शेख, प्रोफेसर तुफ़ैल अहमद, प्रोफेसर अब्दुल्ला महर, प्रोफेसर सफ़ीउल्ला शाह ऐं ॿियनि नवनि चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए खेनि मुबारकबाद ॾिनी। उन मौके ते सिपला ज़िला घोटकी जे नवनि चूंडियल उहिदेदारनि पंहिंजी गॾियल प्रेस बयान ज़रिए चयो आहे त सिपला कॉलेज उस्तादनि जी नुमाइंदा तंज़ीम आहे, जंहिं जे प्लेटफार्म तां आमरियती दौर में भी सिंध की तालीमी तरक्की ऐं कॉलेज उस्तादनि जी फ़िलहाल लाइ शानदार अंदाज़ में जदोजहद कई वई। सिपला अॻवाननि कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट खां मुतालबो कंदे चयो आहे त जल्द अज़ जल्द बोर्ड 2 ऐं 1 जो इनक़ाद करे कॉलेजी उस्तादनि जा प्रमोशन कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।